बिहारी लाल की जय। श्रीमद् भगवद गीता अध्याय 16 तहाँ श्रवण करे रहो देवी संपदा जागुण। श्याम सुंदर श्री कृष्णचंद महाराज चवंता भव खां परे हुजण, अंतःकरण जी शुद्धि, आत्म ज्ञान लाए योग में हमेशा पक्को रहन, सात्विक दान करण, इंद्रियन के वश में रखण, भगवान जी पूजा करण, वेदन शास्त्रन जे पाठ सां गॾु ईश्वर जे गुणन जो कीर्तन करण, पंहिंजे धर्म जे पालन लाए कष्ट सहण, तकलीफ़ सही करे भी पंहिंजो धर्म पंहिंजी भक्ति निभाइजे, शरीर ऐं इंद्रियन सूधे, अंतःकरण जी सरलता, मन चित्त बुद्धि हृदय सरल हुजन ऐं शरीर सां कंहिंखे भी कष्ट न ॾियण। कल पहुतासीं सच ऐं मिठो ॻाल्हाइण। चओ हरे राम। हमेशा सच ॻाल्हाए ऐं मिठो ॻाल्हाए, सच भी ॻाल्हाए ऐं मिठो भी ॻाल्हाए, हितकारी भी ॻाल्हाए जंहिंसां कंहिंजो भलो थिए। हितकारी ॻाल्हाए ऐं अपमान थियण ते भी कंहिं ते विरोध न करण। चओ हरे राम। अपमान पंहिंजो भले थी वञे पर उन जो गुस्सो ॿिए ते न लाहे, क्रोध न करे। कंहिं थोड़ो ॻाल्हाए छॾियो, कंहिं अपमान करे छॾियो। कई माण्हू सम्मान न ॾियण खे भी अपमान मञींदा आहिनि कि मुंहिंजो सम्मान न थियो, इहो ई अपमान आहे। चओ हरे कृष्ण। कंहिं भी तरह जो कोई भी अपमान हुजे तो उन ते गुस्सो न करण, शांत रहण। संत त चवनि था मान सम्मान मान वॾाई जेकी आहे प्रसिद्धि आहे, इहा शूकरी विष्ठा खां भी ख़राब आहे, यानी कुत्ते जे विष्ठा खां भी ख़राब शइ आहे। इन करे कॾहिं भी मान सम्मान न चाहियो। प्रसिद्धि ॾाढी ख़तरनाक आहे भाई। वधीक पंहिंजी प्रसिद्धि चाहण वारा भक्ति न करे सघंदा आहिनि। चओ हरे कृष्ण। वरी दिखाओ थींदो आहे, पाखंड थींदो आहे। कर्मन में ऐं कर्तापन जे अभिमान जो त्याग। कर्म करे पर कर्म जो अभिमान न करे। शुभ कर्म करे, त्याग करे, लेकिन ईअं मञींदो रहे जेकी सच्चाई आहे कि प्रभु जी कृपा सां ही सब थियो आहे। भगवान जे दया सां महर सां ही सब शुभ कम थी रहिया आहिनि। सेवा हली रही आहे, दान हली रहियो आहे, परोपकार हली रहियो आहे। मां केरु आहियां? चओ हरे राम। इन तरह सां शुभ कर्म करे खूब, पर उन जो अभिमान न करे। श्री कृष्ण गोविंद मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। हिकिड़ा महात्मा खूब दान कंदा, खूब दान कंदा, पर कोई तारीफ़ करे तो उन्हनि जी अखियूं हेठि थी वेंदियूं, नेत्र हेठि थी वेंदा। उन जो नालो सेन महाराज। त संत रहीम खे पतो पियो। उन्हनि खे ॾाढो आनंद आयो कि एॾा पूर्ण दरवेश आहिनि। चओ हरे राम। कीड़ा दान था कन, उपकार था कन, पर न कॾहिं जबान सां त दूर रहियो, हिकदम झुकी था हलन, ढिजी था हलन, निवड़त करे था हलन। ऐं कोई चए तो त हेठि मुंहुं करे बीठा आहिनि, कॾहिं भी पंहिंजी वॾाई न ॿुधंदा आहिनि, न चवंदा आहिनि। त रहीम साहब सैन महाराज के चवण लगा कि ऐसी देनी देन जो कित सीखे हो सैन। हे सैन महाराज, एड़ी दिलदारी भरी दानशीलता काथों सिखी आहे? छो मां छा कयो? मां तो कुछ भी न कयो आहे। चवनि था न न, तव्हां ध्यान ॾियो। ऐसी देनी देन जो कित सीखे हो सैन, जो जो कर ऊंचो करूं त्यों त्यों नीचे न
जीअं जीअं तव्हांजा हथ मथे था थियनि तीअं तीअं अखियूं हेठि थी थियनि। छा त तव्हांजो दान आहे ऐं छा त निरभिमानता, काथों सिखिया हो? तॾहिं सेन महाराज अखियुनि में आंसू भरे चवण लॻा, रहीम साहब न न, हे त उन रहम करण वारे जी कृपा आहे, मुंहिंजो नालो न कयो। उहो ई आहे, हे ॾाढो माण्हू धोखे में आहिनि, ग़लति फहमीअ में आहिनि। छो? उहे चवण लॻा, देनहार कोई और है, भेजत जो दिन रैन। देनहार कोई और है, भेजत जो दिन रैन। लोग भरम हम पर करे, तासो नीचे ने हो। लोग भरम हम पर करे, तासो नीचे ने। चवंता रहीम साहब, ॾियण वारो त हो परमात्मा आहे, प्रभु आहे, गोविंद आहे, लेकिन माण्हू भरम असांजे मथां था कनि, इन करे मुंहिंजी अखियूं हेठि थी थियनि कि कर्म केर थो करे ऐं वॾाई कंहिंजी था कयो, ॿिए केर तो गुण कंहिंजा था ॻायो। अहिड़ो दान प्रभुअ खे वणंदो आहे, अहिड़ी सेवा, अहिड़ो उपकार प्रभुअ खे पसंदि ईंदो आहे। तंहिंजे करे कर्मनि में कर्तापन जे अभिमान जो त्याग, चित जी चंचलता खां परे रहणु। चओ हरे राम। चित चंचल आहे, काॾे वञूं भाई, ॾाढो परेशान थो करे पियो। असां चाहियूं नथा चंचल रहे, पर चित चंचल आहे त चवनि था भॻवान खे अरदास कयो, भगवत गीता पढ़ो, मौत यादि रखो, सॼी चंचलता ख़तम थी वेंदो। मृत्यु यादि कोन्हे न, तॾहिं माण्हूअ खे इहे सभु चंचलता नज़र ईंदी आहे। इहे सभु हिसाब किताब निकिरी वेंदा आहिनि जॾहिं माण्हू पंहिंजी मृत्यु जो अनुभव कंदो आहे। श्री कृष्ण भगवान गीता में चवनि था, बार बार वृद्धावस्था, बीमारियूं ऐं मृत्यु यादि रखणु खपे। हरे राम। जरा व्याधि दुख दोषानुदर्शनम। जरा यानी बुढ़ापो, व्याधि यानी बीमारी, इन्हनि में दुख दोष जेके आहिनि उहे स्मरण कयो, यादि कयो। ये शरीर ॿार न रहियो त जवान रहियो, जवान कीअं रहंदो? बुढ़ो थी वेंदो हिकु ॾींहुं, वरी उहो बि कीअं रहंदो? हीअ आत्मा पिंजरो छॾे उॾामी वेंदी। तंहिंजे करे उहो कमु करे वठो, इन खां पहिरियों आत्मा निकिरे, उन खां पहिरियों प्रभुअ जी बंदगी करे वठो भाई, प्रभुअ खे रिझाए वठो। पोइ बि चओ था अगरि चित चंचल आहे त भगवान खे अरदास कयो, भगवान खे प्रार्थना कयो। चओ हरे राम। बड़ा चंचल है मेरा मन, नहीं लगता है चरणों में। बड़ा चंचल है मेरा मन, नहीं लगता है चरणों में। नहीं लगता है चरणों में, नहीं लगता है चरणों में। बसो मन में ऐ नंद नंदन, बसो मन में ऐ मन मोहन। बसो मन में ओ मन मोहन, तेरा ये निवास बन जाए। मुझे दुनिया से क्या मतलब, अगर तू शाम मिल जाए। दुनिया से क्या मतलब, अगर तू शाम मिल जाए। तेरी माया के रंगों ने
मेरी भक्ति को छीना है। के रंगों ने मेरी भक्ति को छीना है। मेरी भक्ति को छीना है। मेरी भक्ति को छीना है। तेरी शक्ति जो मिल जाए, तेरी शक्ति जो मिल जाए, मेरी बिगड़ी संवर जाए। मुझे दुनिया से क्या मतलब अगर तू शाम मिल जाए। बोलो भक्त वत्सल भगवान की, श्रीमद् भगवत गीता की। मुझे दो इतने दुख सारे की पल के भीगी रहे हर पल। मुझे दो इतने दुख सारे की पल के भीगी रहे हर पल की पल के भीगी रहे हर पल की पल के भीगी रहे हर पल। विरह की आग हो इतनी, विरह की आग हो इतनी, मुझे आनंद मिल जाए। मुझे दुनिया से क्या मतलब अगर तू शाम मिल जाए। ओ अगर तो शाम मिल जाए, अगर तू शाम मिल जाए। ओ अगर तो शाम मिल जाए, अगर तू शाम मिल जाए। मैं क्यों जाऊं तेरी गोकुल या मथुरा और वृंदावन, या मथुरा और वृंदावन, या मथुरा और वृंदावन। जरूरत तुझको भी है मेरी, तो तू ही शाम चल आए। मुझे दुनिया से क्या मतलब अगर तू शाम मिल जाए। अगर तो शाम मिल जाए, अगर तू शाम मिल जाए। ओ नंद नंदना आओ मन मोहना, नंद नंदना आओ मन मोहना। ओ प्यारे गोपी जन प्राण धन राधा और चंदना। गोपी धन प्राण धन राधा और चंदना। आओ नंद नंदना आओ मन मोहना, आओ नंद नंदना आओ मन ओ मोहना। प्यारे आओ मन मोहना, आओ नंद नंदना। आओ मन मोहना आओ नंद नंदना। हे गोपी जन प्राण धन राधा और चंदना। गोपी जन प्राण धन राधा और चंदना। आए आओ मन मोहना आओ नंद नंदना। आओ मन मोहना आओ नंद नंदना। हे गोपी जन प्राण धन राधा और चंदना। गोपी जन प्राण धन राधा और चंदना। बोलो राधावर कृष्ण चंद्र की जय। तो केड़ी सरल गाल आ जेको चंचल मन आ
हमेशा सभिनि जी आई समस्या, चित ॾाढो चंचल आहे, भगवान खे अरदास कयो, प्रभु हे कम नथो थिए, चओ हरे राम। नंढो ॿार जेको कम न करे सघंदो आहे पोइ हुनजा माउ पीउ कंदा आहिनि। भक्त जेको कम न करे सघंदो भगवान कंदा, उन्हनि खे करणो ई पवंदो, छो जो भक्त वत्सल रही न सघंदा, उनजो स्वभाव ई कोन्हे। चओ जय श्री कृष्ण। जे भगवान चवनि था न अर्जुन तूं क्षत्रिय है, तू चए तो मां युद्ध न कंदुमि, जेॾीमहिल तीर हलंदा घाव कंदा, तुंहिंजे भाउरनि खे तीर लॻंदा, तुंहिंजे पक्ष खे तीर लॻंदा, तू वीर बहादुर थी, तू बीह सघंदे? संभव ई न आहे, युद्ध त पाण ई कंदे तूं। त अहिड़ी तरह सां भक्त बि चवनि था त दया त पाण ई कंदव। जेॾीमहिल कोई भक्त अची किरी पियो चरणनि में गिड़गिड़ाए रोए, वीचारो बेसहारो थी वञे, निराधार थी वञे, अभिमान छॾे छॾे पकड़े वठे तव्हांजा चरण, संभव ई न आहे कि तव्हां रहिजी वञो, तव्हां कृपा न कयो, ईअं संभव ई न आहे। भगवान जी नस नस खां संत वाक़िफ़ थींदा आहिनि। भगवान जी इहा नस ॾाढी कमज़ोर आहे कि निर्बल थी करे कोई चरणनि में किरी पए त भगवान चूं तक न कंदा आहिनि। भगवान जी ताक़त न आहे। संत चवनि था कि भगवान मना करे सघनि, न चई सघनि या रोके सघनि पाण खे दया करण खां, कृपा करण खां, न करणो ई पवंदो। चओ हरे राम। इन करे प्रभुअ खे दिल सां प्रार्थना। अॻिते श्री कृष्ण चवनि था कंहिंजी गिला न करणु। ध्यान जो गीता जा वचन, कंहिंजी बि गिला न करणु, कंहिंजी बि। ईअं न बुरो आहे त हुनजी गिला कयो, उहो बुरो आहे। गिला करणु सुठो कमु आहे। तव्हां बुरे जी अगरि गिला कंदव, निंदा कंदव त उन जी बुराई तव्हांजे सिर ते लॻंदी, उहे पाप असांखे त भोगणा पवंदा। ॿुधायो कहिड़ो लाभ थियो? छो जो बुराई भलाई पुण्य पाप ऐं दंड सजा ॾियणु इहो धर्मराज जो कमु आहे, तव्हांजो असांजो न आहे। संसार में करोड़े करोड़े अपराध पाप थी रहिया आहिनि। अगरि असां पाप जी बुराई कयूं, हे पाप न कयो त ग़लति न आहे, लेकिन असां माण्हूअ जी बुराई कंदा आहियूं त पोइ असां ॿधिजी वेंदा आहियूं। उहो पाप असांजे सिर ते चढ़ंदो आहे, असां पापी बणिजी वेंदा आहियूं। इन करे भगवान कृष्ण था चवनि कंहिंजी बि गिला न कयो। गुरु ग्रंथ साहिब चए तो निंदा भली किसे की नाही। फरीद साहब चवनि था फरीदा खाक न निंदिए, धूड़ जी भी निंदा न कर मिट्टीअ जी। सभिनी प्राणन ते अकारण दया, सभिनी प्राणन ते बिना कारण जे दया। दया जो कारण न हुजे कि कोई किरी पियो गर्मीअ में वीचारो प्राणी, पोइ वञी पाणी पीआरियोसि, या दया न, ईअं दया हुजे सभिनि जे प्रति जेतिरो थी सघे। सभिनी प्राणन ते, केवल मनुष्यन ते न, सभिनि ते दया। विषयन में मोह जो न हुजण, विषय विकारन में मोह जो बिल्कुल न हुजण। मोह जो अगर विषयन में लगाव थी वेंदो तो जीवन ही बदलजी वेंदो है ना। चओ हरे कृष्ण। थोड़ो सो अगर विकार अचियो, कल पेपर पिया पढ़ूं दैनिक भास्कर में रोज अहिड़ी खबरियूं हूंदियूं। टे दोस्त वेठा बढ़िया, वया टिनिन शराब पीती, और शराब पी करे हिकिड़े दोस्त ॿिए खे घटि वधि ॻाल्हायो, अपशब्द ॻाल्हायो। हाणे दोस्त हा, इहो सभु नशे खां पहिरियों जी ॻाल्हि न आहे, नशे खां पोइ जी ॻाल्हि, पीअण खां पोइ। हिकिड़े अपशब्द ॻाल्हाया, ॿिए खे गुस्सो अची वियो, ऐं टे हुनजी मदद कई, हुनखे उते ई मारे छॾियो। हाणे ॿुधायो, हे त अखियुनि सां ॾिसूं था एॾा एॾा महापाप कि हिते वेही करे असां ॿुधाए नथा सघूं। शराब जे करे, नशे जे करे था थियनि। चओ हरे राम। इन करे भाई विषयन खां बचो। अजामिल महाराज केवल अखियुनि सां विषय ग्रहण कयो, सॼो जीवन हली वियो भोग विलास में। हे त कृपा थी वई प्रभुअ जी, संतन जी। पुट जो नालो नारायण रखी त बेड़ो पार थी। शास्त्रन
ऐं जगत जे खिलाफ़ व्यवहार न करण। जेको भी कर्म कयूं असां शास्त्रनि जे धर्म जे मुताबिक़, ऐं अहिड़ो कर्म हुजे, अहिड़ो व्यवहार हुजे, उथणी वेहणी असांजी अहिड़ी हुजे कि जंहिंसां कंहिंजो भलो थिए, बुरो न थिए, हित थिए, अहित न थिए। यादि रखो, कमु अहिड़ो कजो, फालतू कर्मनि ऐं इच्छाउनि खां परे रहणु, व्यर्थ जा कम न करणु खपनि। चओ हरे राम। अंधेर कंदा आहिनि माण्हू, वेठे वेठे गेम खेॾंदा आहिनि मोबाइल में। बचपन गुज़री वई, 20 साल जो 30 साल जो आहे न, गेम तो खेॾे थो, गेम खेॾंदा रहंदा आहिनि कलाक कलाक ॿ कलाक। अंधेर आहे। अरे हाणे त हिन जो उपयोग रामायण में कर, भागवत में कर। हाँ, ये तो सब शास्त्र अची आहे हिन में। आग त उहा ई आहे, कंहिंखे जलाए मारे विझो या उन में कणा प्रसाद ठाहियो, प्रभुअ जो प्रसाद ठाहियो। आग जो कोई दोष न आहे। विज्ञान त एॾो असांखे लाभ ॾिनो आहे, पर उनजो लाभ वठूं न असां। पूरी जी पूरी दुकान अची वई, गीता प्रेस जे अंदरि अची वई, सभु शास्त्र अची विया, सभु संत हिन जे अंदरि अची विया। जेके बि संत, नालो लिखो, बसि नालो लिखो। 100 साल घटि अथव, एॾा भजन हलंदा वेंदव, सत्संग कीर्तन 100 साल 1000 साल बि घटि थी वेंदव, सत्संग खुटंदव कोन। यादि रखिजो। ऐं वेही करे माण्हू गेम था खेॾनि, माण्हू जे ॿुद्धीअ में पत्थर पइजी विया। चओ हरे राम। ईअं वेही वेही ॻाल्हाइण में टाइम बर्बाद, व्यर्थ ॻाल्हाईंदा, फालतू बेसिर पैर जी ॻाल्हि, समय जी क़दुर ई न कई आहे। कई त अहिड़ा हूंदा आहिनि, पंहिंजो त समय ख़राब कंदा, जंहिंजो गलो पकड़ियो उहो बि वियो वीचारो, उनजो बि समय ख़राब, उहो बि छुटो। ॾिसंदा बि मूंसां ॻाल्हाइण नथो चाहे, हे वीचारो वञण थो चाहे, बांह पकड़े, पोइ ॿुध न हीअ ॻाल्हि ईअं थी, मां बि चई छॾियो मासी, उहो वीचारो हा हा अच्छा हला, अरे बीह त सही, ॿुध त सही। उहो माण्हू ईअं चढ़ियल आहे जीअं बिल्कुलु धनुष ते तीर चढ़ियल हूंदो आहे, बसि इहे छॾियो ऐं तीर उॾामी वञे, दरवाजो खुले ऐं तोतो उॾामी वञे, ईअं बीठो आहे वीचारो, चेहरे ते 12 वॼल अथसि, बार बार हथ छॾाए थो, मां हला, अरे बीह त सही। उन माईअ खे ॾिठे कीअं ॻाल्हाए पई, हा उहो ॾिठे भाई कीअं पियो करे। असां परवाह न कंदा आहियूं, असांजा सभु कम बढ़िया रहंदा आहिनि, अप टू डेट, असांखे कोई कंहिं ॻाल्हि जी चिंता न आहे, मौज में आहियूं। चओ जय श्री कृष्ण। कमाल थियो। समय ही काल चयो वियो आहे ऐं मृत्यु बि काल चई वई आहे। अद्भुत ॻाल्हि आहे कि समय ही काल, काल ही मृत्यु, समय खे बि काल चयो वियो आहे। त जेके समय जी क़दर नथा कनि, उनजो समय ख़तम थो थी वञे। हरे राम। फालतू कमनि ऐं कामनाउनि खां परे रहणु, क्षमा, कोई ग़लती करे तो उनखे माफ़ करे छॾो, हा न, वधीक कंहिंजा हिसाब किताब न कयो, असांजा खाता बि मथे पिया आहिनि, यादि रखिजो। धीरज, थोड़ी थोड़ी ॻाल्हि में तूफ़ान अची वञणु, हाय घोड़ा थी वञणु, थोड़ी थोड़ी ॻाल्हि में बिल्कुलु बैलेंस बिगड़ी वञे, असंतुलित थी वञूं असां। धीरज रखो हर ॻाल्हि में। धीरज धर्म मित्र अरुनारी, आपद काल परखिए चारी। अंदर ॿाहिरि जी शुद्धि, ॿाहिरि त दुनिया शुद्ध रहंदी आहे, रोज़ सनानु कंदा आहियो, उन खां बि ज़रूरी आहे अंदरी शुद्धि। पर ॿाहिरी शुद्धि बि केवल सनानु कोन्हे, ज़बान सां मिठो ॻाल्हाइणु, हथनि सां सेवा करणु, पेरनि सां सही जॻह ते वञणु, इहा ॿाहिरी शुद्धि आहे। अखियुनि जो जेको आई व्यू आहे, लक्ष्य सही हुजणु, कंहिंखे ग़लति नज़र सां न ॾिसणु। अख खे चवंदा अथव लोचन, भॻवान खे चवंदा आहिनि न कमल दल लोचन, त जंहिंजी अखियूं यानी नज़र सही न आहे उनखे चवंदा आहिनि लुच्चा। लुच्चा शब्द ॿुधो अथव न, हे माण्हू लुच्चो आहे, उनजो अर्थ इहो ई अथव कि हिनजी नज़र ख़राब। अखियूं भले केॾी बि सुठियूं हुजनि, वाह छा त तुंहिंजी अखियूं, हा चओ हरे राम। हरी हरी अखियूं, हाँ कारी कारी अखियूं, केॾी बि सुंदर अखियूं हुजनि, पर नज़र ख़राब आहे त लुच्चो माण्हू आहे। त नज़र सही हुजणु, अंदरी शुद्धि, मन शुद्ध हुजे। ईअं ज़बान सां मिठो ॻाल्हायूं, मां त मरां पियो तुंहिंजे लाइ, तूं नज़र न आयो आहे, केॾनि ॾींहंनि खां इंतज़ारु पियो कयां, हा
अंदर ही अंदर निकिरे त भैंसा भला टले। चओ हरे राम। अंदर कुछ ॿाहिरि कुछ, इहो भगवान खे न वणंदो आहे। कंहिंसां बि दुश्मनी न रखण, दुश्मन सां बि दुश्मनी न रखण, गीता सेखारे थी। चओ हरे कृष्ण। पाण खे पूजनीय समझण जे अभिमान खां परे हुजण। केॾा बि सुठा गुण असां में अची वञनि, पाण खे वॾो न सम्झणु खपे। छो जो आसमान ते पहुची करे बि माण्हू किरी पवंदा आहिनि। आसमान ते रावण जहिड़ा गुण कंहिंमें हूंदा, जंहिंजो पुतलो जलाईंदा आहियो तव्हां, रावण जहिड़ा गुण, चवंदा आहिनि सीढ़ी ठाहे छॾी स्वर्ग तक। एॾो ज्ञानवान, एॾी उनखे रूप बदिलण जी कला। ये मथे ॾिसंदो त देवता डुक पाए भॼी वेंदा, देवताउनि खे ॿधी रखंदो हो। चओ हरे राम। देवता उनजे घर कमु कंदा हुआ। वरुण देवता पाणी भरींदा हुआ, अग्नि देवता रसोई बनाईंदा हुआ उनजे घर में। बिना एसी एयर कूल जे पवन देवता हवा ॾींदा हुआ उते। इन खां वधीक ज्ञानी केरु हूंदो? केॾो विद्वान वैज्ञानिक और केॾो बलशाली। लेकिन हिकु ॾाके तो ही किरियो बस, अभिमान खे निवड़त न रखे। हिकु बार निवड़त रखिया, हिकु बार उहे 10 सर झुकाए छॾिया राम जी जे अॻियों, त उन जी पूजा थिए। हरे कृष्ण हे हरे। तंहिंजे करे क्षमा, क्षमा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म, सत्य है परमो धर्म। ये सब परम धर्म है। कैसा भी दुश्मनी न रखे, पाण खे पूजनी न समझे, अभिमान खां परे हुजे, घमंड न करे। भाई मत कर तू अभिमान। ये सब है अर्जन देवी गुण के प्राप्त कैल पुरुषन जा लक्षण आहिनि। हाणे तव्हां वरी बि गीता में पढ़जो, ये जेके भी तव्हां गुण विस्तार सां ॿुधाइनि। तव्हां वापसि वञी करे फेसबुक में ये हिकु ॿ दफ़ो ॿुधजो ज़रूर। हा न, 3 गुण 3 ॾींहंनि में व्याख्या थी आहे। वापसि वञी करे वरी ॾिसजो, सम्झजो। ये पढ़ण सां, बार बार ॿुधण सां बि भीतर अची वेंदा अथव। जेतिरो वधीक पढ़ंदव ॿुधंदव, ओॾी महिल तव्हांखे ख़्यालु ईंदो, अरे कृष्ण भॻवान चयो अभिमान न कजां। गेम खेॾंदव, अरे भॻवान चए पियो व्यर्थ समय न विञाइणु खपे। कंहिंजी बुराई कंदव, यादि अची वेंदो, अरे गीता में चए पियो भॻवान कंहिंजी बि निंदा न कर। चओ हरे राम। यादि अची वेंदो न। हिकिड़ी माता आई, बाबा जन ॿुधाइनि पिया, साईं जन असांजा, त हिकिड़ी माता आई, चई भई बाबा मां छा ॿुधायांव, हिन माईअ ॾाढो परेशान कयो आहे। छो? चई न मूंखे न हलण चलण अथसि ई कोन, न कोई नैन नक्श, न हलण चढ़ण, न कपिड़ा पाइण जो अकुल, न रोटी ठाहिण जो अकुल, न ॻाल्हाइण जो अकुल, कुझु बि कोन्हे, कुझु बि अकुल ई कोन्हे। लॻे तो 100 साल पहिरियों पैदा थी, अलाए काॾों अची। अरे तुंहिंजो छा बिगाड़ी? न मुंहिंजो त कुझु न बिगाड़े अथई, मांजो छा बिगाड़ींदी, मां सिधी करे छॾियां। कुझु अकुल कोन्हे, पागल आहे। कुझु बि ॻाल्हाईंदी, कुझु बि चवंदी, काॾे बि हली वेंदी, कुझु बि कंदी। धूड़ वञी पाए असां छो कंहिंजी निंदा कयूं? धूड़ वञी पाए असां छो कंहिंजी निंदा कयूं? हाँ, हाणे एॾो कारो मुंहुं करे, हुनजो पूरो नालो खणी खणी करे पोइ चए थी असां छो कंहिंजी निंदा कयूं? हरे राम। बोल वृंदावन बिहारी लाल।